नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छाछरो मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जानवरनि ऐं पखियुनि जो शिकार वधण लॻो आहे। झंगली जीवत खातो अॻो निंड में सुतल 70 पखी मारे रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल अरे वाह मुख्तियार लिगारी रईस, वाह रईस, वाह राजा मरी, वाह। अज तो कमाल करे छॾिया अथव। 70 तितर मारिया अथव, वॾी ॻाल्हि आहे। रिकॉर्ड तोड़े छॾियो अॼु त 70 तितर। वड़े जवान जा पुट, वाह। वड़े रईस लिगारी, वाह। वड़े रईस मुख्तियार लिगारी, वाह। वड़े वाह तुंहिंजा धक सजी भली पर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।